अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शेब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। कैप्टन रिटायर्ड सफ़दर जी गिरफ़्तारीअ जो ज़िम्मेवार नून लीग वज़ीर अज़म खे करार ॾेई छॾियो। शाहिद खाकान अब्बासी इल्ज़ाम लॻायो त वज़ीर अज़म जे हुकूमत चादर ऐं चारदीवारीअ जे तक़दुस खे पामाल कयो वियो। IG जे अगवा में मुलविस ॿई वफ़ाक़ी इदारा वज़ीर अज़म खे रिपोर्ट कंदा आहिनि। उन्हनि खे सिर्फ़ु वज़ीर अज़म ई हिदायत ॾेई सघे थो। गवर्नर सिंध जे क़ुर्बानीअ सां कमु न हलंदो, वज़ीर अज़म खे जवाबु ॾियणो पवंदो। उमेद आहे त अदालतूं ख़ुदि नोटिस वठंदियूं, न वठंदियूं त असां क़ानूनी हक़ महफ़ूज़ रखूं था। एहसान इक़बाल चयो त सुबुह शाम इनारो न ॾींदुसि जी तस्बीह पढ़ण वारो इमरान नियाज़ी सभ खां वॾो इनारो कलभूषण खे ॾेई चुको आहे। शहज़ाद अकबर चयो त जेकॾहिं IG अगवा थियो आहे त परचो बि सिंध जे हद में कटणो आहे ऐं सिंध जी हुकूमत खे ई कटणो आहे। क़ाबिल ज़मानत केस में गिरफ़्तारी सम्झ में नथी अचे। अगरि उहो कमु वफ़ाक़ी हुकूमत खे करणो हुजे हा त असां को दफ़ो ई सुठो हणी छॾियऊं हा। वज़ीर आला जी प्रेस कॉन्फ्रेंस में कंहिं बि मामले ते सवाल जी इजाज़त न हुई। उन प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ शाम ताईं छा थियो? जेकॾहिं अगवा थियो आहे त शाहिद खाकान अब्बासी उन ई तनाज़े खे वधाइण जो फ़ाइदो उते वञे थो जिते तव्हांजे ऐं तव्हांजे लीडरनि जा ताना वग़ैरह मिलनि था। शिबली फराज़ चयो त मॉडल टाउन में निहथी औरत ते गोली हलाए बेनज़ीर जूं तस्वीरूं हेलीकॉप्टर मां उछलायूं। उन ई वक़्तु चादर ऐं चारदीवारी किथे हुई? PFU जे सॾ ते नौशर फेरोज़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सहाफ़ियुनि ऐं मीडिया वर्कर्स जे जिबरी बरतरफ़ियुनि पघारूं ऐं बक़ायाऊं अदा न करण ते मीडिया ते गैर एलानिया सेंसरशिप ऐं पाबंदियुनि, रेडियो पाकिस्तान ऐं PTV तां वर्कर्स जी बरतरफ़ीअ ख़िलाफ़ प्रेस क्लब नौशर फेरोज़ आॾो एहतजाज कंदड़नि सहाफ़ियुनि जे हक़ में नारेबाज़ी कई। उन मौक़े ते NFU जे सदर ज़ाहिद क़ाइम ख़ानी, प्रेस क्लब नौशर फेरोज़ जे सदर यूनिस राजबर ऐं ॿियनि चयो त पाकिस्तान सहाफ़ियुनि लाइ ख़तरनाक मुल्क बणिजी चुको आहे। सहाफ़ियुनि जो मुआशी क़त्ल आम कयो पियो वञे ऐं मीडिया कारकुननि खे बेरोज़गार कयो पियो वञे। हुननि चयो त बरतरफ़ कयल सहाफ़ियुनि ऐं मीडिया वर्कर्स खे नौकरियुनि ते बहाल कयो वञे। भिरिया रोड 11 महीना अॻु गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल भरिसां क़त्ल थियल पीरसन इक़बाल आराईअ जे क़त्ल केस में गिरफ़्तार थियल जवाबदार 17 सालनि जो मोहम्मद अली चांडियो खे पुलिस गिरफ़्तार करे नौशर फेरोज़ जेल में रखियो हुयो, जिते हुन जी तबियत ख़राब थियण ते खेसि नौशर फेरोज़ इस्पताल बैदि सखर इस्पताल नियो पए वियो त रस्ते में फ़ौत थी वियो। इतलाह ते नौजवान जा वारस सखर रवानो, जंहिं ते नौजवान जे ॾाॾे इतलाह ॾींदे ॿुधायो त पुलिस इंतिज़ामिया नौजवान जे बीमारीअ जे बारे में असांखे अॻ में कुझु बि न ॼाण फ़राहम कई हुई ऐं असांखे शक आहे त नौजवान खे कंहिं साज़िश तहत मारियो वियो आहे। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र जी ज़ेर सदारत ज़िले अंदरि 26 अक्टूबर खां मुनक़िद थियण वारे 7 ॾींहंनि जी पोलियो मुहिम, जंहिं में डिप्टी कमिश्नर चयो त सॼे ज़िले अंदरि 5 सालनि जी उमिरि ताईं ॿारनि खे पोलियो खां बचाव जा क़तरा पियारिया वञनि, जंहिं में ॿियनि खातनि जे ऑफिसरनि पिणु शिरकत कई। शेब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।